इत्तेहाद सिंध जे सरवां लाला फिरोज कुंवर के तंदुरुस्त स्टेज ते अचनि ऐं कुझु लागू बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कारी रात कचो खड़ो उड़टी मुदाई चंड नाले नायको दया गहलाई साड़ ताण सुणी आंधी उठी आई इहे कम लाई न त पुननि में केरु साईं अलीगोड़ सुनो साहब जॾहिं हाणे असांजो को वेझराई में प्रोग्राम थियो जंहिंमें भिटाई फनकारिता वेलफेयर आहे त उन्हनि चयो त अदीब कुझु घुरायो तव्हां उन में माना अदीब घुरिजो त मूं साईं खे चयो साईं जो फर्ज़ंद वेठो आहे साईं हाणे तव्हांजो अचणु लाज़मी आहे चई त नूर साहब ॻाल्हि कई पर ॻाल्हि आहे पहिरियां मां पहुचंदुसि पोइ ॿिया अदीब पोइ साईं बि उते खलील साहब वेठो ऐं मूं पहिरियां उहो आयो असांजे जीएम खाना में त मां फ़ोन कईमांसि मां साईं तव्हां किथे हो मां घरां निकितो मुंहिंजे मां जीएम खाना बीठो आहियां माशाल्लाह हुनजो जेको अदब सां इश्क हुयो या हुनजी जेकी ॻाल्हि हुई उहो पंहिंजी ॻाल्हि ते पूरो लहंदो हुयो मुंहिंजी काफ़ी मुलाक़ातूं हुन सां थियल आहिनि पर माना हिकिड़े शहर जा काफ़ी हज़ारे मुलाक़ातूं थियनि माशाल्लाह ख़ुशि तबियत हुयो जिथे बि मिलंदो कॾहिं बि हुनखे हिकिड़ो न ॾिठो जेतिरो हुनजो कदु बुत हुयो पर हुनजी निवड़त तमामु घणी वॾी हुई असां मूंखे यकीन कयो जॾहिं हुन ख़बर पई तव्हां अचानक ख़बर पई त भाई वफ़ात कयो आहे पहिरियां त यकीन नथो करे जो अक्स अॻियां अची वियो पर दुनिया फानी आहे असांखे वञिणो आहे हुनखे बि सभिनी खे हलणो आहे तो जेकर असां ॻाल्हायूं हुनजे अदब जे हवाले सां मां तव्हांजो घर में ॾाढी आहे त मां जेकर हुनजा किसा खोलिया जेको हुन असां गॾु गुज़ारियो या गॾु असां रहियो की जिते किथे रहियो त पोइ ते वॾो टाइम थी वेंदो वॾो मां वक़्तु वठी ईंदुसि इन जे लाइ मां बसि एतिरो ई चवंदुमि त बसि साईं हिकिड़ो अनमोल हीरो हुयो अदबी संगत जो जेको असां खां हिते मौजूदु न आहे।